नाज़िन, सखर ऐं भर पासे में बरसात खां पोइ केतिरा इलाइक़ा पाणी हेठां आहिनि। रहवासी परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया अघूर निंड सुतल आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे साहिल जोगी। जी साहिल। जी बिल्कुलु, सखर ऐं भरपासे जे इलाइक़नि में 4 कलाक थी विया आहिनि, बरसाति बंदि थी वई आहे हिन वक़्तु, पर पाणी जेको आहे सो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अञा ताईं बीठल आहे। सखर म्यूनिसिपल इंतिज़ामिया हुजे चाहे ज़िले इंतिज़ामिया हुजे, पाणी कढाइण में नाकाम नज़र अचे पई। हाणे असीं हिन वक़्तु कुरैशी ॻोठ चौक ते मौजूदु आहियूं, जिते अञा ताईं रोडनि रस्तनि ऐं घरनि में 1 फुट खां मथे पाणी बीठल आहे। अहिड़े तरह सखर जे जेल रोड, शालीमार फाटक, थर्मल कॉलोनी, बेनज़ीर कॉलोनी, उनखां अलावा भूसा लाइन, माइक्रोवेव कॉलोनी, तोड़े घंटा घर ऐं मेहरान मर्कज़ में पिणु पाणी बीठल आहे। अञा ताईं ज़िले इंतिज़ामिया ऐं म्यूनिसिपल इंतिज़ामिया पाणी कढाए न सघी आहे, जॾहिं त कुरैशी ॻोठ जी गवर्नमेंट डिस्पेंसरी उहा पाणी हेठि अची वई आहे, उते पिणु पाणी बीठल आहे, जंहिं सबबु उहा डिस्पेंसरी बंदि आहे। जॾहिं त मुसलसिल बरसाति सबबु जेके घरनि में पाणी बीठल आहे, इन जे करे घर जेके आहिनि से हाणे ढहणु शुरू थी विया आहिनि ऐं घर कमज़ोर थींदा पिया वञनि। इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त सखर शहर में गुज़िरियल ॾींहं खां मुसलसिल वक़्फ़े सां बारिश हली पई ऐं हाणे 4 कलाक थी विया आहिनि, बारिश बंदि आहे, पर अञा ताईं ज़िले इंतिज़ामिया म्यूनिसिपल इंतिज़ामिया पाणी कढाइण में मुकमिल तौरु नाकाम वई आहे। घरनि घिटियुनि ऐं कारोबारी मर्कज़नि में अञा ताईं पाणी बीठल आहे। असां सां गॾु शहरी बि आहिनि, असां उन्हनि खां बि पुछंदासीं त बरसाति जेका मुसलसिल बीठी आहे उन हवाले सां छा चवंदव तव्हां? सर, असां चवंदा असांजा घर जेके टही आहे, बड़ी बीमारी आहे, मच्छर थियो आहे, हिते मच्छर बछर थियो आहे। असां इन करे ॻाल्हायूं पिया त घर में पाणी निकिरियो वञे, असांखे बीकनि जी ज़रूरत हुई, असां हिते अॻां पोइ करे बीठा हुआसीं, असांखे मना कयो वियो आहे त हिते बराए महिरबानी असांखे बीका खपनि, असांजा ॿार बीमार थियनि पिया। हा जी, अवां ॿुधो त हिते जेका आहे सा जीअं बरसाति पई आहे त मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, मक्खियुनि जो आज़ार वधी वियो आहे ऐं उनखां अलावा जेको आहे सो हिते मुसलसिल पाणी बीठो आहे ऐं घर जेके आहिनि से उहे ढहणु शुरू थी विया आहिनि। इन जे करे जेके शहरी आहिनि उहे सख़्तु परेशान नज़र अचनि पिया। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते हितां पाणी कढायो वञे त जीअं हीअ सुख जो साह खणी सघनि ऐं हीअ घरनि में बि आसानी सां पंहिंजी ज़िंदगी जेका आहे सा उहा गुज़ारे सघनि। जी।